अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावया संझा सैयद हल्दा से हेडलाइंस तरफ। इस्लामाबाद हाई कोर्ट कोरोना सबब सियासी मजहबी मेड़ाकनि ते पाबंदी लगाइण जी दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स न आहिनि त दरख्वास्त गुज़ार खे पार्लियामेंट ते एतमाद करणु घुरिजे, छो त उतां जो हुन जो हल निकिरी सघे थो। अहिड़े क़िस्म जा मामला अदालत में न अचणु घुरिजनि। अॻूणे वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जो लाॾाणो संदसि मड़ बलोचिस्तान जे इलाइक़े रोंझाण जमाली पहुचाए वियो। हराकाली संदसि मड़ शाम 4 वॻे हवाले कयो वेंदो। अॻूणो सेक्रेटरी सबागो ख़ान जतोई कुझु अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। सबागो ख़ान जतोई जी जनाज़े नमाज़ अॼु शाम 4 वॻे जाम शुरू में अदा कई वेंदी। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 39 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 3499 नवां केस रिपोर्ट। वबा सचलनि जो अंग 4,06,819 थी वियो। नवाबशाह में अॻूणो सीनियर सिविल जज सीनियर कानूनदार अली नवाज़ मेमण कोरोना वॻे लाॾाणो करे वियो। जनाज़े नमाज़ संदसि रिहाइशगाह जमाली कॉलोनी में SOPs तहत अदा कई वेंदी। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी शख़्सियतुनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई। न्यू कराची में दुआ चौक वटि बमाड़ इमारत अंदर गैस सिलेंडर जो धमाको। इमारत जो हिकु हिसो ॾही पटकी वियो। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि मलबे हेठां दॿिजी हिकु ॼणो फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। फौती जी 30 वरियनि जे अहमद पुट हनीफ़ तौरु सुञाणप कई वई। नओं कोटबे जो ॻोठ बचल सूबरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि 25 ॼणा बेहोश, अस्पताल मुंतक़िल। वाटसन जो चवण आहे त ख़राब जी मानी खाइण बाद 25 ॼणा बेहोश थिया। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 2 अणॼाणनि जा लाश अथाया आहिनि। पुलिस जो चवण आहे त हिकु लाश हाली रोड ऐं हिकु लाश फोर्ट थाणे जी हद मां मिलियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। डेरा मुराद जमाली जी डोमकी पाड़े में संगावती तकरार था। जवाबदार पंहिंजी ज़ाल ससु ऐं साली खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार फरार। न्यू सईदाबाद में जो मज़दाइन ट्रक में टक्कर, 2 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवण आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। लालू राइंग भरसा ॻोठ सरदारबाद शाख वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टक्कर। नौजवान शफ़ीक अहमद शाबराणी फौत थी वियो। मीरपुर खास में पुलिस की नौकरी लाइ आयल नौजवान दौड़ दौरान किरी फौत, लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवण आहे त नौजवान दौड़ दौरान किरी फौत थियो आहे। वडे जी वेझो हथियारबंदनि मुबैना कार इल्ज़ाम हेठि पुराणो अमरोट वासी नौजवान गुलशन दल खे गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। इस्लामाबाद पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जे वारसनि जो चवण आहे त कंहिं सां बि दुश्मनी नाहे। गुलशन दल खे क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सक़ाफ़त जी ॿार सिंध सदाबाद हुज जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वयूं। आवाज़ टीवी तरफ़ां ख़ुसूसी प्रोग्राम में बि सक़ाफ़ती रंग झिरकी पिया।
सकाफ़ती रियाड़े जी तैयारियुनि जे सिलसिले में सिंध जी कुंड कुर्स में तक़रीबूं, सुघड़ ऐं मंच कचहरियूं, मौसीक़ी जी महफ़िलुनि जो सिलसिलो बि जारी। क़ौमी गीतनि ते झुमरियूं, गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध अमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। Sindh is a land of mystics, Sufis, poets, and saints. The people of this land have created an inclusive and tolerant society. On this great cultural day, the United States wishes prosperity and peace to the people of Sindh and Pakistan. I wish you all a very happy Sindh Culture Day. Sindh jo Sakafati Deharo Mubarak Hoje. अमेरिका पारां सिंधियुनि खे सकाफ़ती रियाड़े जूं मुबारकूं पेश। कराची जे कौंसल खाने पारां पैगाम जारी। डिप्लोमेसी चीफ एमी क्रिंसन जो चवणु आहे त सिंध सूफ़ियुनि, दरवेशनि ऐं शाइरनि जी सरज़मीन आहे। इन धरती जे माण्हुनि सहब ऐं रवादारी जो समाज अॼु आहे। अमेरिका सिंध ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़ुशहाली ऐं अमन जी दुआ सां गॾोगॾु सिंध जी सकाफ़ती रियाड़े जूं मुबारकूं पेश करे थो।